सो जेके आयल मेहमान आहिनि असांजे प्रोग्राम जी ख़ूबसूरती आहिनि, सो उन्हनि जे इंट्रोडक्शन जी तरफ़ आऊं वधंदसि, तव्हांखे इंतज़ारु घणो कोन थी करायां। नाज़रीन, असां वटि अॼु अब्दुल लतीफ़ लगारी साहिब जिन मौजूदु आहिनि। लतीफ़ साईं जा पैरोकार आहिनि ऐं सुठो गाइड कंदा आहिनि शागिर्दनि खे, शागिर्दनि जी रहनुमाई सुठी कंदा आहिनि, कोशिशि कंदा आहिनि त शागिर्द अॻियां वधनि, नौजवान अॻियां वधनि। यानी असां ॾिसूं त असां हिन टाइम में असां वटि ॾाढो क्रेज़ पइजी वियो आहे। असां कोशिशि कंदा आहियूं त असां डिफरेंट लैंग्वेजिस जे तरफ़ वधूं, पर असां वटि एॾो ख़ूबसूरत किताबु मौजूदु आहे, लतीफ़ साईं जो किताबु असां वटि मौजूदु आहे, त छा असां उहो पढ़ूं था? सो हुननि खां आउं ज़रूरु पुछंदसि त रिसालो असांजा नौजवान केतिरो पढ़नि था, केतिरो सम्झनि था, या कहिड़ी तरीक़े सां पढ़णु खपे, ऐं नौजवाननि खे कीअं हिन मैदान में अॻियां अचणु खपे, कीअं अॻियां रन करणु खपे। सो नाज़रीन, असां वटि ॿिया बि महिमान मौजूदु आहिनि ऐं संदन नालो आहे प्रदीप गुलाब। सिंधी शागिर्द तहरीक पार्टी जा अॻवान बि आहिनि ऐं उन्हनि मास्टर्स बि कई आहे इंग्लिश में। प्रदीप गुलाब बि मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम प्रदीप, कीअं आहियो? जी बिल्कुलु ठीकु, तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ठीकु ठाक। अवां ॿुधायो, हिते अची करे अवां कीअं महसूसु करियो पिया? मेहरान टीवी जे सुबुह मेरे प्रोग्राम में आउं पहिरीं बि आयो हुअसि ऐं असांजे मुर्तज़ा मदबूर साहिबु जेको आहे ऐं या सॼी टीम जेको आहे मेहरान टीवी जी, उहा जस लाइ जेको तमामु बहितरीनु मौज़ूअनि ते जेको आहे उहा हिते डिस्कशन थियनि था, बहितरीनु जेको आहे उहो गेस्ट अचनि था ऐं ॾाढी ख़ुशी थिए थी जॾहिं अहिड़ा मौज़ू ऐं इन्हनि ख़ासि करे एजुकेशन सिस्टम ते, साइंसी तइलीमी निज़ाम जेको आहे उनखे आणण जे लाइ या मुख़्तलिफ़ ॿियनि मौज़ूअनि ते जेके डिस्कशन थियनि था उहे ॾाढा लाभायता थियनि था। तंहिंजे करे इन सॼे लाइ जस लओ ऐं बाक़ी जेको आहे मेहरान टीवी जी जेको बि इन हवाले सां जेको किरदारु आहे उहो बहितरीनु रहियो आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त। प्रदीप, मूं अव्हां खे जॾहिं ॾिठो त मूं चयो भाउ प्रदीप, मतिलबु असां हिक ई एज ग्रुप जा आहियूं, त मूंखे लॻो अव्हां स्टूडेंट आहियो, पर अव्हां डिग्री होल्डर बि आहियो ऐं उन खां अलावा वरी शागिर्द तहरीक जेका आहे उन जा बि अॻवान आहियो, अॻवानी बि करियो पिया। पोइ इहो सिलसिलो कीअं शुरू थियो? इहो नंढपण खां असांजो जेको मुंहिंजी सियासी हवाले सां तरबियत बि थी आहे, ऐं हिकिड़ो सियासी ख़ानदान सां बि तालुक़ु रखां थो ऐं उन हवाले सां नंढपण खां बि असां जेको आहे उहो सियासी एक्टिविटीज़ में पार्टिसिपेट कंदा हुआसीं। तक़रीरूं, पोइ जेके गीत, टैबलोज़ वग़ैरह जेको आहे उहो थींदा हुआ, लेक्चर थींदा हुआ, वर्कशॉप थींदा हुआ। असांजी तंज़ीम जे अंदरि ॿारनि जी तंज़ीम हूंदी आहे सुजागबार तहरीक, उन सुजागबार तहरीक में आउं हुअसि त उते उतां तरबियत थी, पोइ सिंधी शागिर्द तहरीक में आयसि ऐं उन विच में सॼो एजुकेशन जो जेको कैरियर आहे उहो भलियो ऐं यूनिवर्सिटी में अची पोइ पॉलिटिक्स बि कई ऐं जीअं ग्रेजुएशन खां पोइ बि अञा बि जेको सियासी एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि उन्हनि में वेंदा आहियूं, सॼे सिंध जे अंदरि ॻोठनि जे अंदरि वेंदा आहियूं, उते वर्कशॉप कंदा आहियूं, लेक्चर। ॾाढो सुठो, ॾाढी सुठियूं एक्टिविटीज़ ऐं इलाही सुठियुनि एक्टिविटीज़ में इन्वॉल्व आहियो। सिंधी शागिर्द तहरीक कॾहिं खां स्टार्ट थी ऐं तव्हां मतिलबु कहिड़ो ईयर हुयो जॾहिं तव्हां इनरोल्ड थियो ऐं सॼो संभालियो? आउं सिंधी शागिर्द तहरीक में 2011 खां जेको आहे उहो एक्टिव, जीअं आउं आयसि हायर सेकेंडरी एजुकेशन जे कॉलेज लाइफ में आयसि त एक्टिविटीज़ शुरू कयूं। बाक़ी सिंधी शागिर्द तहरीक इंतहाई पुराणी तंज़ीम आहे, जेका तंज़ीम MRD जे दौर में तॾहिं तंज़ीम जेको न हुई, पर उनजा जेके सीनियर जेके अॻवान आहे तॾहिं बि कई। उनखां पोइ 4 मार्च वारी जेका शागिर्द जदोजहद में बि हुआ, उनखां पोइ सिंधी शागिर्द तहरीक जॾहिं बाक़ाइदा बुनियाद पियो अवामी तहरीक जी स्टूडेंट विंग, जंहिं सॼी सिंध जे अंदरि साइंसी ऐं संजीदा ऐं इनकलाबी जेका जदोजहद शागिर्दनि जी उहा कई। जॾहिं सिंधी यूनिवर्सिटी जे अंदरि हिकिड़ा धुड़ा हूंदा हुआ जेके हिकिड़ो स्टूडेंट पॉलिटिक्स जे नाले में झेड़ा झटा हूंदा हुआ ऐं उन्हनि जे अंदरि मुख़्तलिफ़ जेको हरासमेंट ऐं हिकिड़ो वॾो रुझान हो यूनिवर्सिटियुनि जे अंदरि, उन अंदरि स्टडी सर्कल्स जो रुझान, उन अंदरि जेका हिकिड़ी संजीदा ऐं साइंसी पॉलिटिक्स जेका आहे बाक़ाइदा करण जो जेको रुझान उहो SST जेको आहे उहो बाक़ाइदा उनमें किरदारु अदा कयो आहे। तइलीमी इदारनि ऐं उनखां ॿाहिरि सॼी सिंध जे अंदरि सुठो हिकिड़ो माना सॼी सिंध खे हिकिड़ी क्रीम चऊं या पाण चऊं त हिकिड़ो सुठो जेको चऊं त सुठा माण्हू जेके आहिनि हींअर ॾिनो, जेके हींअर माण्हू मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते आहिनि, मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स ते आहिनि, उहे सिंधी शागिर्द तहरीक जी पैदावार ऐं अवामी तहरीक जी पैदावार आहिनि। सही। अवां छा था सम्झो जॾहिं इहे तंज़ीमूं जुड़नि थियूं त असांजा नौजवान केतिरो अॻियां वधनि था? प्रदीप, इहे तंज़ीमूं जेके आहिनि इन्हनि जे अंदरि शागिर्दनि जे लाइ घणो कुझु मिले थो। माण्हू शागिर्द हाणे त डिपोलिटिसाइज़ करण जो हिकिड़ो मुहिम हले थी, जेको तेको चए थो शागिर्द जेको आहे उहो सियासत खां परे रहनि ऐं इहो हिकिड़ी
हिकिड़ो अलमियो आहे हाँ। जो पाण पॉलिटिक्स खे सही सम्झी कोन सघिया आहियूं। पॉलिटिक्स साइंस आहे बेसिकली पंहिंजनि हक़नि जे लाइ, पंहिंजे हाँ, जेके बिल्कुलु। आहिनि वसीला आहिनि उन्हनि जे लाइ जेका जदोजहद करण जी हिकिड़ी जेका आहे उहा साइंस आहे। हुकूमत अमली कीअं हुजे, लाइन कहिड़ी हुजे, कीअं जदोजहद कजे, हाँ। त उन जे अंदरि जॾहिं शागिर्द अचे थो पॉलिटिक्स जे अंदरि तॾहिं उहो जेको आहे उहो ॿियनि आम जेके शागिर्द आहिनि उन्हनि खां ॿिन्ही मुख़्तलिफ़ थिए थो ऐं उन वटि जेके कम्युनिकेशन स्किल्स थियनि था, मोबिलाइज़ेशन स्किल्स थियनि था, ॻाल्हाइजे कीअं, माण्हुनि जे अॻियां कीअं कजे, पंहिंजो केस कीअं रखिजे ऐं मुख़्तलिफ़ शयूं आहिनि जेके ख़ुदि जॾहिं इवन जेको यूनिवर्सिटी खां पोइ ग्रेजुएट थिए थो जॾहिं अचे थो शागिर्द मार्केट जे अंदरि तॾहिं बि उनखे उहे स्किल्स कमु ॾियनि था जेके उहो पॉलिटिक्स मां सिखे थो। सही सही ज़बरदस्त, ॾाढो सुठे तरीक़े सां ख़ूबसूरती सां मां ॿुधायो। अवां पाण यूनिवर्सिटी में पढ़िया आहियो या ॾिसो था त असांजा जेके स्टूडेंट्स आहिनि 4 आउट ऑफ 4 CGPA इन जे पोयां ई भॼंदा आहिनि। तव्हां छा था सम्झो स्किल्स केतिरा ज़रूरी आहिनि ऐं डिग्री केतिरी ज़रूरी आहे, उन ॿिन्हिनि खे असां जॾहिं मय्यर कयूं था त पोइ असां CGPA जे पोयां छो था भॼूं? इहो सिस्टम ते डिपेंड करे थो, पंहिंजो एजुकेशन सिस्टम ऐं अॻियां जेका रिक्वायरमेंट आहे एलिजिबिलिटी उन जे अंदरि त CGPA कमु ॾिए थो, छो त अॻे जॾहिं मार्केट में अचे थो त तॾहिं अॻियां एलिजिबिलिटी जी बि ॻाल्हि आहे। हाँ, पर मल्टीनेशनल कंपनीज़ डिग्रीज़ कोन ॾिसंदियूं आहिनि। हाँ बिल्कुलु, आउं चवां थो उहो सिस्टम पंहिंजो सिस्टम अहिड़ो आहे जंहिंजे अंदरि हिकिड़ो रटाफिकेशन जो सिस्टम आहे ऐं हिकिड़ो यादाश्त ते सॼो ॿधल आहे त यादि छा था करे सघो तव्हां थोरे टाइम में, ईअं न आहे त सम्झी केतिरो सघिया आहियो। तंहिंजे करे इहो सिस्टम जो मसइलो आहे। CGPA या जेके ग्रेड्स या मार्कूं आहिनि उहे त पाण वटि हिते तइलीमी इदारनि में विकिजनि पियूं लखनि जे अंदरि जेको ग्रेड मार्कूं यूनिवर्सिटियुनि ताईं, तंहिंजे करे उहे मैटर नथियूं कनि, स्किल्स मैटर करे थो ऐं स्किल्स बि जेके आहिनि उहे अहिड़ा हुजनि ऐं स्किल्स न आहिनि जेकॾहिं ईअं डिग्री आहे त उहो कम जी न आहे, भली माण्हू अची वञे मार्केट में पर कंदो छा पोइ, तंहिंजे करे स्किल्स बिल्कुलु मैटर कनि था। बिल्कुलु ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढो सुठे तरीक़े सां ख़ूबसूरती सां ॿुधायो। हिन कचे जे सिलसिले खे ज़रूरु अॻियां वधाईंदसि। प्रदीप असां वटि वेलकम बैक नाज़रीन, अवां खे ॿीहर भली कार चऊं था हिन अङण ते सुबुह विराण में। प्रोग्राम सुठे तरीक़े सां स्टार्ट थी चुको आहे, हिकिड़ो हिसो असांजो कंप्लीट थी चुको आहे। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधां पई नाज़रीन, आयल महिमाननि जी तरफ़ हलंदमि। असां वटि प्रदीप गुलाब मौजूदु आहिनि। प्रदीप सर जिन खां जेको मूं सवाल कयो अब्दुल लतीफ़ लगाई साहिब जिन खां, त अवां बि उन ते पंहिंजो ॿुधाइजो तव्हां छा था सम्झो त पहिरीं जेके शागिर्द हुया उन्हनि जो डिफरेंस ऐं अॼु जे शागिर्दनि में छा डिफरेंस अवां ॾिसो था? इहा ॻाल्हि साईं जी सही आहे त जेका अॻु में उत्साह हो ऐं जेका जदोजहद जो जेको स्पिरिट हो उहो कोन्हे, उनजा 2-3 सबब मुंहिंजे ख़्याल में इहे आहिनि त उन वक़्त में जेका क़यादत हुई, सीनियर क़यादत जेका हुई, जेका उन वक़्त में पोइ उहा MRD वारी क़यादत हुजे या उन वक़्त में जेके वॾा नाला आहिनि सिंध जा, पोइ उनजे अंदरि रसूल बख्श पली जो हुजे या जेको ख़ुदि सीनियर पंहिंजो साईं इब्राहिम जोयो साहिबु या अदब जे हवाले सां या पॉलिटिकल हवाले सां त तमामु वॾा लीडरशिप जेका हुई उहो लीडरशिप जो हींअर थोरो फ़क़दान महसूसु थिए थो। हींअर क़यादत जेका आहे उहा उन लेवल जी जेका आहे उहा न आहे, हिकिड़ो इहो थी सघे थो। ॿियो इहो आहे त जेको जीअं त घणा रिसोर्सिस आहिनि, मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स आहिनि। अॻे त जदोजहद करणी हुई रोडनि ते या उहे जेके कंदा, पर हाणे जेको आहे उहो जदोजहद उन ट्रेंड जे ज़रिए बि थिए थी जेको ट्विटर ते आहे, उन फेसबुक जे ज़रिए बि थिए थी ऐं मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म आहिनि। इहे बि प्लेटफॉर्म आहिनि जीअं इलेक्ट्रॉनिक हवाले सां, मीडिया जे हवाले सां मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। तंहिंजे करे जेकी एनर्जी आहे शागिर्दनि जी उहा डाइवर्ट थिए थी, उहो मुख़्तलिफ़ शयुनि में उहे पंहिंजी एनर्जी खे कनि था, के ट्विटर ते आहिनि, के किथे आहिनि, के कीअं आहिनि। तंहिंजे करे उहो जेको आहे उहो थी बि नथो सघे, जेको माज़ी वारो पाण चवंदासीं जेको प्रैक्टिकल हवाले सां जेका इहो बि प्रैक्टिकल आहे पर उन जेका ज़रूरी आहे न, चेंज ज़रूरी हमेशह आहे, रहे थी। पर चवण जो मक़सदु इहो डिफरेंस त असां ॾिसूं था, अवां बि सम्झो था ऐं ॾिसंदड़ जेके भाषा आहिनि सभु सम्झनि था, पर वरी बि असां शौर जी तरफ़ कीअं वधी सघूं था? प्रदीप अवां छा था सम्झो, शौर जी तरफ़ कीअं वधणु खपे? इहा ॻाल्हि जेका आहे बिल्कुलु दुरुस्त आहे साईं जी, त मुतहद थियणु खपे। माना जेको बि शागिर्द आहिनि उन्हनि जे अंदरि जेका हिकिड़ो त डीपोलिटिसाइज़ेशन जो हिकिड़ो मूं पहिरीं चयो त उहो हले थो ऐं शागिर्दनि जे अंदरि हिकिड़ो माहौल क्रिएट कयो वियो आहे मुख़्तलिफ़ सोशल ऑर्गेनाइज़ेशन जे तरफ़ां, मुख़्तलिफ़ ॿिया सोशल प्लेटफॉर्म्स जे तरफ़ां, ख़ुदि NGOs बि हिन ते कमु कनि थियूं त हिकिड़ो विचों जेको रस्तो आहे उहो कटिजे। माना पॉलिटिक्स बि सही चिटी का को बि जेको आहे उहो न कजे। ख़ुदि अलाए केतिरा, ख़ुदि अदबी लॾे में बि अलाए केतिरा माण्हू आहिनि, ख़ुदि NGO सेक्टर जा अलाए केतिरा माण्हू आहिनि जेके गैर जानबदारी वारो जेको आहे उहो ॾेखारनि था, न्यूट्रलिटी
न्यूट्रलिटी हुजे, माना न उन पासे न उन पासे, पोइ छा कजे, पोइ बसि जेको आहे सोशल ऑर्गेनाइज़ेशन जॉइन कजे का, पोइ पॉलिटिक्स छा कजे, पॉलिटिक्स त सोशल ऑर्गेनाइज़ेशन्स त उहे नथियूं कनि या ॿियूं जेके शयूं, तंहिंजे करे जेकी सियासत आहे उन सियासत खे अमली तौर ते जेका आहे उन जे अंदरि जेकॾहिं शागिर्द ईंदो तॾहिं ई कुझु करे सघंदो, ऐं शागिर्द हींअर बि एक्टिव आहिनि। शागिर्द हींअर जेकॾहिं पाण कराची यूनिवर्सिटी जी ॻाल्हि कयूं त कराची यूनिवर्सिटी जे अंदरि बि शागिर्द जेके आहिनि उन्हनि जो सथ आहे, पूरो सिंधी शागिर्द सथ जेको आहे उहो कमु करे थो। लतीफ़ यूनिवर्सिटी में, हेॾां सिंधी यूनिवर्सिटी में, मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि में, कुझु यूनिवर्सिटियुनि में तमामु घणी सख़्ती आहे, तंहिंजे करे उते एतिरी नथी थिए, पर पोइ बि शागिर्द निस्बतन 2 साल अॻु में जेको भेट में हींअर पोइ बि वरी जेको आहे हिकिड़ी किरण पैदा थी आहे त कुझु थींदो, ऐं उनखे बहितर करण जे लाइ स्टूडेंट यूनियन खे बि अमली जामो पाइणु घुरिजे। ईअं जेको हिकिड़ो जस्ट डॉक्यूमेंट जे तहत जेको रेज़ोल्यूशन पास थियो आहे त उहो स्टूडेंट यूनियन जी बहाली न चइबी, पर उहो अमली तौर ते जेसीं इलेक्शन्स थियनि, जेसीं शागिर्द अचनि ऐं उहो शागिर्दनि जे अंदरि जी साईं ॻाल्हि कई त माज़ी में बि जहिड़ा जटा शागिर्द पाण में विढ़जनि था ऐं उन्हनि जे अंदरि जहिड़ा जेके आहिनि उहो थियनि था, हींअर बि थियनि था, इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। उनजे लाइ संजीदा पॉलिटिक्स जी ज़रूरत आहे। ज़बरदस्त ॾाढे तरीक़े सां मां ॿुधायो, ऐं स्टूडेंट जेका फेडरेशन्स ठहनि थियूं त पाण ज़रूरु ॻाल्हाईंदासीं, पर लतीफ़ साईं केॾो ख़ूबसूरती सां चयो आहे त पढ़िया कड़िया की न की तोड़े पढ़नि चीन, बिना हुब हबीब जे कुझु न मिलंदनि कीन, जिन जो अलाह ते यकीन से अणपढ़िया ई आलम थिया। ऐं अवां बि ॾिसो था वायरल वीडियोस केतिरियूं असां वटि, मतिलबु विदिन सेकेंड्स असां वटि छा थिए पियो असांजे आसपास ख़बर पइजी थी वञे, त छा अहिड़ियूं स्ट्रेटजीस हुजणु खपनि, छा शागिर्द खे करणु खपे त असां यूनाइटेड हुजूं। शागिर्दनि हिकिड़ो त शागिर्द तंज़ीम साज़ी जेका आहे, सुठी शागिर्द तंज़ीम कहिड़ी जो आहे, मसइलो इहो आहे, ठीकु आहे। हिकिड़ियूं तंज़ीमूं नाले जूं तंज़ीमूं आहिनि, पर उन्हनि जो कमु या उन्हनि जो जेको मोटिव आहे उहो उन सतह जो, उन लेवल जो या सॼे समाज जे लाइ इज्तमाही तौर जो सुठो मक़सदु ॾेई सघे उहो न आहे। ऐं तंहिंजे करे सुठी जेकॾहिं हिकिड़ी संजीदा साइंसी जेकॾहिं तंज़ीम स्टूडेंट विंग जी आहे त उहो सुठो किरदारु अदा करे सघे थी, ऐं जॾहिं तंज़ीम जो हिसो थिए थो शागिर्द त उहो डिसिप्लिन्ड हुजे। पहिरीं इहा ॻाल्हि आहे, जेकॾहिं उहो डिसिप्लिन्ड न हूंदो त पोइ उहो जहिड़ा कंदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। उहो शागिर्दनि में थोरनि नंढड़नि मामलनि ते, हींअर सिंधी यूनिवर्सिटी में जीअं जहिड़ो थियो हो या ॿियनि यूनिवर्सिटियुनि में जहिड़ो थिए थो, त उहे संजीदा ऐं हिकिड़ा सियासी शागिर्द न चइबा, जेकॾहिं उहे इन्हनि तमामु ख़सीस ऐं नंढड़नि जेके मसइलनि ते जेकॾहिं उहे एतिरियूं शयूं जेके आहिनि उहे खणी अचनि था, एॾी वायलेंस कनि था, त उनजे लाइ ख़ुदि शागिर्द सियासत ते ई असरु पए थो। उनजे करे ई त इहो माहौल जुड़ियो आहे त माण्हू चए थो त शागिर्द कामरेड जेको आहे उहो बि यूनिवर्सिटियुनि में ईअं कनि था, शागिर्द सियासत जे अंदरि जेके बि शागिर्द अचनि था उहो पोइ ईंदा कनि, जेको आम माण्हू जो रायो जुड़ियो आहे उहो इन्हनि जे करे ई जुड़ियो आहे। तंहिंजे करे उहे यूनाइट तॾहिं ई थी सघंदा जॾहिं पंहिंजो पाण खे बहितर करे सघनि। सही सही, ज़बरदस्त। ऐं तव्हां वायलेंस जी ॻाल्हि कई, अवां ॻाल्हि कयो था त असां में इतिहाद कोन्हे, असां में ॿधी कोन्हे का, त पोइ तव्हां छा था सम्झो त शऊर केतिरो आहे असांजे नौजवाननि में? इतिहाद हिकिड़ी सतह ताईं आहे, सफ़ा ॿधी माना चऊं त पाण में हिकिड़ो वॾो गैप आहे, इहो बि कोन्हे, पर उहो वरी साॻी ॻाल्हि त पाण जूं एनर्जीज़ जेके आहिनि उहे डाइवर्ट थियूं आहिनि, मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स आहिनि, मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स थियनि था, उन्हनि जे अंदरि नौजवान अॻे कंहिं हिकिड़ी सतह ते थींदो त उते पाण खे वधीक ॾिसणु, ऐं ॿियो सोशल मीडिया आहे, हर माण्हू खे नज़र ईअं अचे थो ॼण कुझु थिए कोन पियो, पर थिए एतिरो थो जो सेपरेट जेको जेकॾहिं ॾिसूं उनखे हर हिक खे ॾिसूं त घणियूं शयूं आहिनि जेके थियनि पियूं ऐं तमामु बहितर कमु थिए थो। ज़बरदस्त ज़बरदस्त। उन खां अची करे जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त असां ॾिसो कोर्स वर्क जेके असांजा बुक्स आहिनि, जेको असांखे मिले थो त तव्हांखे हेतिरो मटीरियल पढ़णो आहे, असां उन हद ताईं हलूं था। उन खां हटी करे ऐं छा था सम्झो त केतिरो अॻियां वधणु खपे, कहिड़ा किताब असांखे ॾिसणु खपनि, कहिड़ा किताब पढ़णु खपनि, अॼु जे नौजवाननि खे केतिरो अॻियां वधणु खपे? 2 पासा आहिनि। जेकॾहिं साइंसी हवाले सां ॻाल्हि कयूं त पंहिंजो जेको निसाब आहे या जेको करिकुलम, उनजे अंदरि तमामु शयूं आउटडेटेड आहिनि। जिन शयुनि खे पाण जेको आहे हींअर पढ़ूं था, उहे शयूं दुनिया उनखे अलाए केतिरो क्रॉस करे चुकी आहे। हींअर त जेको आहे उहा वधीक जेको पावर आहे उहो डेटा जो आहे, डेटा जो दौरु आहे। जंहिं माण्हू वटि वधीक डेटा आहे त उहो सॼी दुनिया ते करे सघे थो राज। जेकॾहिं बिल गेट्स जी जेका बि डेटा आहे उहो कंहिं माण्हू खे मिली वञे त हू अमीर उहो आहे जेको उनखे डेटा मिली आहे। ऐं स्पेस वार जो दौरु आहे, दुनिया जेको आहे उहो स्पेस में वञे पई ऐं ज़िंदगी जी ॿिए कंहिं जहान में ज़िंदगी जी ॻोल्हा करे पई। ऐं पंहिंजो जेको तइलीमी निज़ाम आहे तमामु गैर सियासी आहे ऐं आउटडेटेड आहे। उहो जेसीं बहितर थींदो तॾहिं करे माण्हू उनखे सॼे सिस्टम खे चेंज करे सघंदो। रटाफिकेशन खे चऊं या पाण शॉर्टकट या क़ाइल थी विया आहियूं। ऐं जेको तइलीमी निसाब आहे जेको उनजे अंदरि तमामु आउटडेटेड शयूं आहिनि जिन जे करे
पाण करे कोन सघिया आहियूं। मिसाल तौर डार्विन आहे, उनखे जेकॾहिं ग़लति पढ़ायो वेंदो त पोइ उहो सोशल इवोल्यूशन जी थ्योरी पाण सम्झी कोन सघंदासीं, सर्वाइवल ऑफ फिटेस्ट सम्झी कोन सघंदासीं। दुनिया जेका आहे उहा जंहिं स्पीड सां अॻिते वञे पई, पाण उन में तॾहिं फिट थी सघंदासीं जॾहिं उन्हनि खे पाण फाइट करे सघंदासीं ऐं उन्हनि जे अंदरि सर्वाइव करण जे लाइ पाण दुनिया जी भेट में पाण खे बहितर करे सघंदासीं, तॾहिं करे सघंदासीं, न त सर्वाइव कोन करे सघंदासीं। बिल्कुलु बिल्कुलु ठीकु, ज़रूरु ॾाढी सुठी अवां ॻाल्हि कयो पिया। पर ॾिसो हाणे इहो जॾहिं असांखे इहे ॻाल्हियूं ख़बर आहिनि, जॾहिं असांजी एतिरी नज़र आहे, त उहो अवां छा था सम्झो प्रदीप त इनोवेशन केतिरी ज़रूरी आहे? इनोवेशन जी तमामु घणी ज़रूरत आहे हिन वक़्त ते, ऐं उन जे अंदरि जेका क्रिएटिव जेको पंहिंजो जेको माण्हू जेकॾहिं ॾिसूं पाण एजुकेशन सिस्टम आहे उहो रोबोट पैदा करे थो। माना हिकिड़ो सिर्फ़ु प्रोफेशनल मार्केट में माण्हू अची पोइ बसि हिकिड़े जान जे अंदरि उते ई हुजे, माना उनजी जेका क्रिएटिव थिंकिंग आहे, जेका रीज़निंग आहे, उहो इन एजुकेशन सिस्टम जे अंदरि डेवलप नथी थिए। उहो इनोवेटिव जेके शयूं आहिनि उन्हनि आणण जे लाइ घणियूं शयूं रुगो सिलेबस बि न आहे, उनजे अंदरि ख़ुदि टीचर बि जेके आहिनि उहो पंहिंजो किरदारु अदा करे सघनि था, शागिर्द बि, ऐं सॼो एजुकेशन सिस्टम जेको आहे उहो बहितर थिए तॾहिं। ऐं ख़ुदि जेके टीचर फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं टीचर भर्ती थियनि था त उहे बि जेकॾहिं तइलीमी जेके इदारनि जी पाण ॻाल्हि कयूं, स्कूल कॉलेजनि खां वठी यूनिवर्सिटियुनि ताईं, उहे जेकॾहिं पर्ची सिस्टम ते या जेकॾहिं पैसे सिफ़ारिश ते जेकॾहिं थियनि था भर्ती, त उहो सुभाणे पढ़ाईंदा बोड़ो, उहो सिलेबस केॾो बि सुठो हुजे, पर जेकॾहिं मीडियम ई ओड़ो सुठो न मिलंदो त शागिर्द कुझु गेन न करे सघंदो। तंहिंजे करे घणियूं शयूं आहिनि। सही सही, बिल्कुलु सही। वधीक ज़रूरु असां शागिर्दनि ते ॻाल्हाईंदासीं, उस्तादनि ते ॻाल्हाईंदासीं, सर्जन पसंदि सां गॾु राज कनि। प्रदीप जी तरफ़ हलंदासीं। प्रदीप, अवां ॿुधायो लतीफ़ साईं खे केतिरो पढ़ो था? लतीफ़ खे माण्हू मुसलसल पढ़ंदो रहे थो, ऐं नंढे हूंदे खां ई लतीफ़ जा बैत जाम यादि कंदा हुआसीं, ऐं जेके सरगर्मियूं थींदियूं उन्हनि जे अंदरि पेश कंदा हुआसीं, उन्हनि जी पेशगी उन ते रिहर्सल कंदा हुआसीं, कीअं लतीफ़ खे प्रोनाउंस कजे, उनखे पढ़िजे, तमामु बहितरीनु पढ़ंदा रहंदा आहियूं। सही सही, ज़बरदस्त। सिखण वारो मरहलो त हमेशह ई हूंदो आहे, यानी असां हमेशह ई सिखंदा आहियूं। त इहो त मतिलबु कॾहिं ईअं कोन था चई सघूं त लास्ट पॉइंट आहे की असांखे किथां ई वञिणो आहे। सो वेल, अवां छा था सम्झो त असांजा नौजवान केतिरो लतीफ़ साईं खे पढ़नि था, केतिरो पढ़णु खपे, केतिरो सम्झणु खपे? लतीफ़ खे सम्झणु जेको हिकिड़ो जेकॾहिं पाण जेके तइलीमी हवाले सां इदारनि में जेको शहरी हवाले सां ॾिसूं त उते घणा जेके आहिनि जेके प्राइवेट सेक्टर खां या निकिरनि था त इवन उन्हनि खे सिंधी जेको आहे उनमें वधीक मुश्किलात थिए थी, छो त उनजो रुझान घटि आहे ॿियनि लैंग्वेज जे हिसाब सां। पर उहो लिटरेरी हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कयूं त यूनिवर्सिटी सतह खां पोइ अलाए केतिरा शागिर्द आहिनि जेके जिन जो जेकॾहिं हींअर पाण रीडर्स जी ॻाल्हि कयूं त माज़ी जी भेट में सिंध जो जेको नौजवान आहे उहो तमामु घणो पढ़े थो, ऐं जेके सीनियर्स आहिनि उन्हनि जी बि रीडिंग एतिरी न आहे हूंदी। मूं जेतिरा ॾिठा आहिनि नौजवान उन्हनि सां जेके कचहरियूं कयूं आहिनि त उन्हनि जे अंदरि उहो तमामु घणो पढ़े थो। लतीफ़ खे जेको बुनियादी तौर ते सम्झणु, उनजी जेका तस्मीली ॿोली आहे, जेका अलॻरी आहे लतीफ़ जी, ऐं उनजी जेका सम्झाणी आहे, उनखे सम्झणु जेको आहे उहो एॾो मुश्किल न आहे, पर मुश्किल कयो वियो आहे, छो त एजुकेशन जे अंदरि सिंधी ॿोली एतिरी जेका आहे उनखे जेकॾहिं सुठे नमूने माण्हू सम्झी सघे त लतीफ़ खे सुठो सम्झी सघंदो। ऐं लतीफ़ त कमाल आहे, उनजा जेके ॻाल्हियूं आहिनि लतीफ़ जूं, उनजा जेके ख़्याल आहिनि तमामु बहितरीनु आहिनि। उहो जेकॾहिं पढ़े त हिकिड़ी लतीफ़ त हिकिड़ो फ़िक्र आहे, हिकिड़ो लाइन ॾिए थो, ऐं उनमें उत्साह आहे, किथे बि लतीफ़ में मायूसी न मिलंदी। बिल्कुलु बिल्कुलु, लतीफ़ सॼो उत्साह आहे, जेकॾहिं उहो नौजवान पढ़े त उनखे हर माना मोर्चे ते हर हंधि जेको आहे उहो लतीफ़ गाइड करे थो। सही सही सही। पोइ अव्हांखे कीअं उत्साह मिलियो, अव्हांखे कीअं रुझान थियो, कीअं शौक़ु पैदा थियो? इहो त सरगर्मियूं हुयूं, तरबियत हुई, ॾिसंदा हुआसीं, पढ़ी पोइ उन्हनि खे पढ़ंदा हुआसीं, वरी जॾहिं सम्झंदो आहे त माण्हू ज़ाहिरी ॻाल्हि आहे लतीफ़ मां पोइ उत्साह मिलियो, ऐं उहो पॉलिटिकल लाइन जे थ्रू। सही सही सही, ज़बरदस्त। अखर पढ़ अल्फ जो वर्क ॿिया विसार, अंदर तूं जार पन्ना पढ़ी पढ़ंदे केतिरा, त बस इहा ॻाल्हि आहे। एजुकेशन ते लतीफ़ तमामु बहितरीनु जेको आहे हिकिड़ी ॻाल्हि कई आहे, तमामु बहितरीनु ख़्याल आहिनि। जीअं सेवा कर समूंड जी, जित जर वहे थो जाल, सवें वहन सीर में माणक मोती लाल, जी मासो मिले माल त पूजारा पूरती। वाह वाह वाह। लतीफ़ चए थो त जेके स्किल्स आहिनि उहो सिखो, माण्हू पंहिंजी लाइफ जे अंदरि माहिर थिए, माण्हू एजुकेटेड थिए, अवेयर थिए, हर लेवल ते उनजी जेका आहे उहा अप्रोच हुजे। चए थो महरूम ई मरी विया, माहिर थी न मिया, मुआ चुड़ी जियां चोहंज भरे लॾियाऊं ला, के हुबा बि हुआ इन वादी विच में। जेके महरूम थी कुझु न पढ़ी जेके विया त उहे पाणी जे बुलबुलो हूंदो आहे जीअं हुबा, उन वांगुरु आहे, उहे ख़तमु थी विया।
पर माहिर थी जेको आहे उहो माण्हू जेकॾहिं लाइफ में आयो आहे त जेके शयूं आहिनि उहो गेन करी वञे, जोहर थी वञे थो, नायाब थी वञे। प्रदीप अमां ॿुधायो, जीअं असां वटि कॉल आई ऐं जाम शोरो मां ॻाल्हाइनि पिया, लकीशा सदर खां ॻाल्हाइनि पिया, उन्हनि चयो त आउं लकीशा सदर खां ॻाल्हायां पियो ऐं ॻोठनि जी साइड एतिरो शऊर कोन्हे, पोइ छा था सम्झो, इन ते छा जोड़णु चाहींदव अव्हां? इहा ॻाल्हि सही आहे की बहिराड़ी ऐं ॻोठनि जे अंदरि एजुकेशन सिस्टम जेको आहे उहो तमामु घटि आहे, पर समाजी हवाले सां ऐं सियासी हवाले सां माण्हू कमु कनि था। सही, ज़बरदस्त। पर प्रदीप गॾो गॾु इहो ॿुधाईंदा जो अव्हां पाण किथां जा आहियो? आउं थरपारकर जो आहियां, मिठी जो, ऐं मुंहिंजो जेको आहे इन एरिया बहिराड़ी वारे ई साइड उतां ई निकितो आहियां, ॻोठनि खां ॻोठाणी ज़िंदगी जेको आहे उन मां ई निकितो आहियां हिते। न, पोइ हाणे ॾिसो तव्हां वेठा आहियो, तव्हां एॾो ख़ूबसूरती सां ॻाल्हायो पिया, हर ॻाल्हि जो एॾो सुठे तरीक़े सां हिकिड़ो पॉज़िटिव पर्सपेक्टिव में मां ॿुधायो पिया, अव्हां डिग्री बि हासिलु कई आहे, त मुंहिंजो इहो चवण जो मक़सदु आहे त असां जेतिरो चाहियूं असां पाण अॻियां वधी सघूं था न। हिन टाइम में असां वटि मोबाइल हथ में, ऐं चवंदी आहियां असां वटि त दुनिया हथ में आहे, त पोइ असांजो नौजवान पाण भला अॻियां कीअं निकिरे? ॾिसो, हाणे हिन वक़्तु दुनिया हाल में रहे थी, माने प्रेज़ेंट में रहे थी, उनजे लाइ को एजुकेशन जे हवाले सां का बाउंड्री न आहे। जेकॾहिं माण्हू वटि इहो सेल फोन आहे या जेकॾहिं को डिवाइस आहे त उनजे अॻियां माने यूनिवर्सिटी कंहिं में वञे हुजे न हुजे, कुझु न हुजे, जेको जेकॾहिं इंटरनेट जो पैकेज आहे त उहो कुझु बि हासिलु करे सघे थो एजुकेशन जे हवाले सां। इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे। बाक़ी जेके चैलेंज आहिनि उहे त आहिनि। मूंखे त हिकिड़ी लाइन मिली आहे, या मूंखे जेकॾहिं हिकिड़ो सियासी हवाले सां, या जेकॾहिं मूंखे फैमिली में को मुंहिंजो ब्रदर आहे, या जेकॾहिं मूंखे लाइन ॾिनी आहे कैरियर जे हवाले सां, त उतां माण्हू निकिरी त कुझु माण्हू थिए थो। ईअं अलाए केतिरा नौजवान आहिनि जेके उन्हनि जंहिंखे लाइन मिली वञे थी त पोइ उन्हनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई अॻिते निकिरी अचनि था। तंहिंजे करे उन लाइन जी ज़रूरत आहे, उहो लाइन पाणी ॾींदासीं, उनमें हर समाज जे हर फ़र्द जो उहो पंहिंजो किरदारु अदा करे सघे थो। ऐं जेके बहिराड़ी वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि जे अंदरि बिल्कुलु ईअं आहे, छो त हिकिड़ो तइलीमी निज़ाम जेको आहे उहो सही न आहे। ॿियो इहो आहे त पंहिंजी सोशल जेको आहे उहा नफ़्सियात, समाजी नफ़्सियात बि मैटर करे थी। समाजी हवाले सां पंहिंजो जेको समाजी सिस्टम आहे, ख़ानदान जी कहिड़ी तरबियत थिए थी, ऐं उनखां पोइ सोसाइटी जे अंदरि ॿार जॾहिं हुजे थो तॾहिं कहिड़ी तरबियत थिए थी। तइलीमी इदारा पोइ बाद जी ॻाल्हि आहिनि, पर उन्हनि अंदरि ई जेकॾहिं उहा तरबियत सुठी नथी थिए त पोइ उहा तरबियत सॼी ज़िंदगी कमु ॾिए थी। पोइ भली तरबियत जेकॾहिं न आहे ऐं रुगो जेकॾहिं तइलीम आहे त पोइ माण्हू यूनिवर्सिटियूं पास करे बि पोइ बि उन्हनि कहिड़नि बि जेके आहिनि उहे इदारनि मां, शोबनि मां जेकॾहिं पास करे वेठो आहे, पर तरबियत न आहे त पोइ उहे माण्हू अलाए केतिरा ग़लति क़दम खनि था, मायूस थी वञनि था, ज़िंदगी खां मायूस थी वञनि था। समाज जे अंदरि उन्हनि जे अंदरि अलाए केतिरा जेके आहिनि उहे मसइला पैदा कनि था न, उहे माण्हू जेके तरबियत न आहे। ऐं जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त दुनिया में अची त विया आहियूं, भला दुनिया में रहण जा के ढंग बि सिखी वठूं। यानी असां वटि वरी ईअं हूंदो आहे प्रदीप सर, ॾिसो चवंदा आहिनि त दुश्मन जेतिरा हुजनि ख़ौफ़ न कजे, पंहिंजनि जो ख़ौफ़ कजे। जेके पोयां बीह था रहनि दुश्मन ते, जेके असांजे अॻियां नांग बणिजी अची था वञनि, त पोइ डपु उन्हनि खां कजे। पर पोइ बि असां वरी नौजवाननि ते अची वेंदासीं। ऐं छा था सम्झो प्रदीप, पंहिंजी एग्ज़िस्टेंस जी वैल्यू केतिरी आहे, पंहिंजी वैल्यू इंसान कॾहिं सम्झे थो ऐं कॾहिं सम्झणु खपे? एग्ज़िस्टेंस सभु कुझु आहे, ऐं माण्हू जॾहिं एग्ज़िस्ट करे थो त उनजे लाइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे एग्ज़िस्टेंस जेको आहे उहा परस्यू करे थी त माण्हू जी इसेंस कहिड़ो हुजणु खपे, माण्हू जी ज़िंदगी जो मक़सदु जेको आहे उहो माण्हू पाण ॾिए थो। हिकिड़ो इहो तरीक़ेकार आहे या हिकिड़ो इहो पासो आहे त माण्हू पाण जेको आहे, माण्हू पंहिंजी ज़िंदगी जी जेको आहे उहो मीनिंग या मक़सदु जेको आहे उहो ॻोल्हे त मूंखे छा करिणो आहे। उनजे लाइ जेको आहे वरी बि आउं चवंदुसि त उहो सॼो तरबियत जेका पहिरीं जेको आहे इदारो जेको आहे उहो फैमिली आहे, उनखां पोइ सोसाइटी ऐं पोइ तइलीमी इदारा। मीनिंग मक़सदु उतां माण्हू सघंदो, माण्हू को ॼाए जम त केरु आहे कोन, या माण्हू जीअं अचे थो दुनिया में त उनखे पंहिंजे नो डाउट डिफरेंट पैराडाइम्स आहिनि, हीअं असां कीअं मूव कयूं था, डिफरेंट सर्कल्स आहिनि, पोइ कीअं फेस आउट कजे। उहे सर्कल्स जेकॾहिं सुठा मिली वञनि था, उतां जेकॾहिं सुठी तरबियत ऐं सुठी वरी जिते तव्हां अवेयर थी वञो था, जिते तव्हांखे पंहिंजी वैल्यू ख़बर पए थी ऐं ख़बर पए त कीअं मूंखे फाइट करिणो आहे। रोल मॉडल्स कहिड़ा आहिनि सोसाइटी? ज़बरदस्त, हिते ईंदासीं ज़रूरु, ऐसे ताईं आउं ईंदमि, पर हींअर वक़्तु थी वियो आहे हिकिड़े ब्रेक शो सां नाज़रीन हलूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़। झटी मोटी ईंदासीं, अवां सां गॾु रहिजो।
वेलकम बैक नाज़रीन, अवांखे भली कार चऊं था इन अंगण ते सुबुह में राण में। असांजो अंगण ॾाढो सुठो आहे। कोशिश इहा ई हूंदी आहे त प्रोग्राम खे लाभाइतो करे सघूं, अवां जे लाइ लाभाइतो कयूं ऐं प्रोग्राम असांजे लाइ बि लाभाइतो हुजे। हिन प्रोग्राम जो तसलसल मूंखे ॾाढो वणंदो आहे, ॾाढो ख़ूबसूरत लॻंदो आहे। डिफरेंट जॾहिं टॉपिक्स हूंदा आहिनि त अञा वधीक सुठो लॻंदो आहे, सुठियूं ॻाल्हियूं हलंदियूं आहिनि, सिखण लाइ कुझु मिलंदो आहे ऐं कुझु पॉज़िटिव वे में कुझु ॾेई सघंदा आहियूं त वधीक ख़ुशी थींदी आहे। सो अगेन आउं प्रदीप जी तरफ़ ई हलंदसि। प्रदीप, ॾिसो, असां किताबनि जी ॻाल्हि कई, असां नौजवाननि जी ॻाल्हि कई, असां पैराडाइम्स जी ॻाल्हि कई, असां सर्किल्स जी ॻाल्हि कई, हाणे असां शागिर्द खां हटी करे उस्ताद ते अचूं था। अवां छा था सम्झो, उस्ताद जी वस्फ़ छा आहे? अवां जी ज़ुबानी अवां उस्ताद खे कीअं बयानु कंदव? हर उहो माण्हू जेको जंहिंखां माण्हू कुझु सिखे थो उहो उस्ताद आहे ऐं उनखे माण्हू जेको आहे उहो उस्ताद चवणु घुरिजे। ऐं बाक़ी उस्ताद जेको आहे उहो हिकिड़ो ज़िम्मेवार पेशो आहे। पाण जेकॾहिं प्रोफेशनल हवाले सां ॻाल्हि चऊं, पर अलाए केतिरा माण्हू हूंदा आहिनि, अलाए केतिरा किरदार हूंदा आहिनि जेको चवंदा आहियूं पाण उस्ताद जेको आहे, या हिकिड़ो तइलीमी इदारे जो जेको या अकेडमिक हवाले सां उस्ताद चवंदा आहियूं, उनखां घणो माण्हू अलाए केतिरा किरदार हूंदा आहिनि, उन्हनि खां माण्हू ज़िंदगी में सिखे थो ऐं उन्हनि मां माण्हू उत्साह हासिलु करे थो। उन्हनि मां उहे किरदार जेके आहिनि उहो हिकिड़ो ज़िंदगी खे गस ॾियनि था, हिकिड़ो मक़सदु ॾियनि था, त उहे उस्ताद आहिनि ऐं उन्हनि जो तमामु वॾो किरदारु रहे थो। उहो वरी इज्तमाही तौर ते ॾिसूं था त समाज जे अंदरि पाण वटि किरदार कहिड़ा आहिनि, रोल मॉडल कहिड़ा आहिनि। पाण वटि रोल मॉडल सिंधी समाज जे अंदरि जेके सुठा थी गुज़रिया आहिनि त उहे लिटरेचर जे हवाले सां तमामु बहितरीनु जेके आहिनि पाण वटि नाला आहिनि। साइंस जे हवाले सां त पाण वटि कमु एतिरो आहे कोन ऐं उन्हनि खे अहमियत बि नथी ॾिनी वञे ऐं उन्हनि खे वधण बि नथो ॾिनो वञे, तंहिंजे करे उते तमामु घणियूं रुकावटूं आहिनि। पर अदब जे हवाले सां अदीब हिकिड़ो रोल मॉडल थियो आहे हींअर। ऐं अदीब जनरली जेकॾहिं ॾिसूं था त अदीब जो जेको पोज़ीशन आहे सियासी हवाले सां, समाजी हवाले सां, सियासी हवाले सां अदीब हींअर जेको मौजूदा दौर में उहो तमामु गैर जानबदारी वारो रोल आहे। माना पॉलिटिकल हवाले सां जेको आहे उनजी लाइन क्लियर न आहे, त माण्हू जेके उन मां इंस्पायरेशन वठनि था त पोइ उहे बि ख़ुदि न्यूट्रलिटी जो जेको आहे उहो थियनि था। त इहे जेके रोल मॉडल्स आहिनि, जेके किरदार आहिनि, इन्हनि जो वॾो कंट्रीब्यूशन थिए थो। त उहो कहिड़ा वधीक थियनि था इज्तमाही तौर ते, त पोइ ओॾां नौजवान ओॾां लाड़ो रखे थो। बिल्कुलु, ॾाढो सुठे तरीक़े सां ॿुधायो, ॾाढी सुठी अवां ॻाल्हि कई त टीचर शुड बी अ मैन ऑफ कैरेक्टर। अवां छा था सम्झो त इंसान जी ज़िंदगी में किरदार केतिरी अहमियत थो रखे? किरदार जी उमिरि वॾी आहे। हिकिड़ो माण्हू शख़्सियत जेको आहे उनजे पोयां हुजे या शहर जे पोयां हुजे, हिकिड़ो शख़्सियत जे हवाले सां मूंखे जेका शोहरत हुजे, पोइ मुख़्तलिफ़ शयूं आहिनि जेके हिन वक़्तु जेको तमामु घणो जेको आहिनि, पर उहे उन्हनि जी उमिरि नंढी आहे ऐं उहे थोरी देरि में जेको आहे उहो ख़तमु बि थी सघनि था। पर किरदार जेको आहे उनजी उमिरि वॾी आहे ऐं किरदार जेको आहे उहो ई बुनियादी ॻाल्हि आहे कि किरदार कहिड़ो आहे। माण्हू जेको इंस्पायर करे थो वधीक, या जेको वधीक जंहिंमां मक़सदु माण्हू हासिलु करे सघे थो, उहो किरदार ई आहे। किरदार सुठो हुअणु खपे। सही, इंसान हली वेंदो आहे जो किरदार हमेशह रहंदो आहे, कमु हमेशह रहंदो आहे। कोशिशि इहा ई करणु खपे त असां पंहिंजो कमु सुठो कयूं। असां जिथे बि हुजूं कोशिशि कयूं त असां सुठे नमूने सां कुझु पॉज़िटिव वे में कंदा अचूं, यानी असां पाण बि सेटिस्फाई हुजूं। वरी असां जेकॾहिं ज़िंदगी जी ॻाल्हि कयूं त केॾो सुठो लॻंदो। अवां छा था सम्झो त इंसान जी असुलु हक़ीक़ी ज़िंदगी हुजणु कीअं खपे? ज़िंदगी हक़ीक़ी ज़िंदगी जेका आहे उहा जेतिरी बहितर थी सघे ऐं उन ज़िंदगी जे अंदरि मुंहिंजे हिसाब सां त इहो आहे त ज़िंदगी जे अंदरि माण्हू जो जेको वॾो मक़सदु हुजे उहो इहो हुजे त माण्हू वधि मां वधि बहितर जेका आहे उहा ख़ुशी हासिलु करे, लिज़त वधि में वधि आला लिज़त। पोइ उनजे अंदरि मुख़्तलिफ़ जेके शयूं आहिनि, माण्हू जी जेका ज़हनी अप्रोच आहे उहा सुठी हुअणु घुरिजे, शयुनि खे सम्झण जी अंडरस्टैंडिंग सुठी हुअणु खपिजे, माण्हू जी जेका ज़हन आहे उनजी जेका लेवल आहे उहा सुठी हुअणु घुरिजे घटि में घटि। ठीकु आहे। ऐं ॿियो इहो आहे त माण्हू जो मक़सदु इहो हुजे त माण्हू इज्तमाही तौर ते ॿियनि माण्हुनि जे लाइ कमु अचे, ॿियनि माण्हुनि जे लाइ जेको आहे उन्हनि सां गॾु बीहे, उन्हनि सां ॾुखे वक़्त में गॾु बीहे, उन्हनि सां साथ ॾिए, ॿियनि लाइ जीए, पंहिंजे लाइ हर को जीए थो। ज़बरदस्त, ज़बरदस्त, ॾाढो सुठो, ॾाढो ख़ूबसूरती सां अवां ॿुधायो प्रदीप, सुठो लॻो ॻाल्हाए। ऐं अवां ॾिसो, ज़रूरु पेचरा ऐं पंधर इंसान जी ज़िंदगी में हूंदा ई आहिनि। पोइ अवां छा था सम्झो त यानी जॾहिं ॾुखनि खां पोइ, तकलीफ़ुनि खां पोइ, सख़्तियुनि खां पोइ जॾहिं आसानियूं इंसान खे मिलनि थियूं, इंसान मंज़िल जी तरफ़ वधे थो, मंज़िल नज़र अचे थी, त पोइ उहा छा कैफ़ियत हूंदी आहे? या अवां शायदि उन कैफ़ियत ताईं अञा न पहुता हुजो, पर अवां जी नज़र में उहा कैफ़ियत कीअं हूंदी? माण्हू जॾहिं तकलीफ़ूं ॾिसे थो ऐं उनखां पोइ जॾहिं मिले थो को उनजो को मक़सदु मिले थो वञे, तॾहिं माण्हू ज़ाहिरी ॻाल्हि आहे ख़ुशि हूंदो। लतीफ़ चयो आहे, ॾुख सुखनि जी सूंहुं घोड़िया सुख ॾुखनि री,
ॾुखनि खां सवाइ सुखनि जो मज़ो ई कोन्हे ऐं ॾुख जेके आहिनि इहे सूंहं आहिनि सुख जी सो सुख जेको आहे उहो मिलनि ऐं उहो उन्हनि जे विच में जेकॾहिं तकलीफ़ूं जेको प्रोसेस आहे उहो प्रोसेस माण्हू जेकॾहिं इंजॉय न आहे कयो त पोइ मज़ो कोन हूंदो हा पोइ शायदि वरी पोइ जेका शइ मिली वञे थी हुनजो वरी पोइ क़दुरु बि पैदा नथो थिए इंसान लॻो था प्रदीप अव्हां ॿुधायो सर्जन जूं ॻाल्हियूं ॿुधो पिया हिन मुंद खे अव्हां कीअं ॾिसो था बिल्कुलु इहा ख़ुशी जी आहे ऐं सॼी दुनिया जे अंदरि जेकॾहिं चइबो आहे त माण्हू बहारूं ईंदियूं नेठि ईंदियूं बहारूं वरी कॾहिं ॿुध बि असांजूं पुकारूं वरी सो बहार जेका मौसम आहे उन जे हवाले सां त उहा बाक़ाइदा ख़ुशी जी मौसम आहे ऐं इन जे लाइ जेको आहे उहो तमामु घणो लिटरेचर जेको आहे बहार ते जेको आहे उन ते अलाए केतिरियूं जेके आहिनि उहे पोइट्री मिले थी ऐं शाइरनि ऐं घणो लिखियो आहे त बहार जेका आहे उहा मौसम ख़ुदि हिकिड़ी अलॻि अहिड़ी ख़ुशी जी निशानी आहे सही ज़बरदस्त उन खां अची करे अव्हां जेकॾहिं मौसीक़ी जी दुनिया में पंहिंजो पाण खे ॾिसो त केतिरो म्यूज़िक ॿुधणु पसंदि कंदा आहियो म्यूज़िक माण्हू डेली ॿुधंदो आहे म्यूज़िक जेको आहे उनखे ॿुधंदो रहंदो आहे ऐं मूंखे क्लासिकल म्यूज़िक नीम क्लासिकल म्यूज़िक जेको आहे उहो ॿुधंदो आहियां तमामु दिलचस्पी सां सही ऐं ॿियो ॿुधायो कहिड़ा किताब पढ़णु पसंदि कंदा आहियो किताब लिटरेचर हिस्ट्री ऐं फिलोसॉफी इन्हनि टिनी खे गॾो गॾु माण्हू पढ़ंदो रहंदो आहे सही ज़बरदस्त उन खां थी करे जेकॾहिं आउं पर्टिकुलर ॻाल्हि कयां मोटिवेशनल किताबनि जी त कहिड़ो किताबु रिकमेंड कंदव अव्हां पंहिंजी तरफ़ खां त नौजवाननि खे ख़ासि पढ़णु खपे ऐं ज़रूरु पढ़णु खपे किताब आहे हिकिड़ो नौजवाननि ॾांहुं किताबु आहे ऐं टू द यूथ जेको आहे उहो किताबु तमामु बहितरीनु आहे जेको नंढड़ो हिकिड़ो बुकलेट आहे जी जी पर उन खे जेको आहे उहो तमामु बहितरीनु आहे उहो उनखे जेकॾहिं माण्हू पढ़े त माण्हू जेको आहे हिकिड़ी बाक़ाइदा पंहिंजी ज़िंदगी खे लाइन ॾेई सघे थो बाक़ी उहो मोटिवेशनल ऐं सेल्फ हेल्प जा किताब तमामु घणा आहिनि ऐं उन जे अंदरि घणियूं शयूं आहिनि पर जनरली माण्हू खे जेकॾहिं हिकिड़ो को किताबु जेकॾहिं माण्हू ज़िंदगी जो मक़सदु ॾे त उहे किताबनि भई हाणे त सिंधी में बि जेके आहिनि उहे घणियूं शयूं ट्रांसलेशन्स अची वियूं आहिनि उहे बि तमामु बहितरीनु आहिनि ऐं बाक़ी उहो जनरली जॾहिं माण्हू लिटरेचर ऐं फिलोसॉफी ऐं इन्हनि जी माण्हू डीप स्टडी करे थो त माण्हू तमामु घणो रिच थी वञे थो सही ज़बरदस्त थी सघे प्रदीप अव्हां ॿुधायो असांजी सिंधी मीडिया में असां जेकॾहिं ॾिसूं जेतिरा प्रोग्राम नशर थियनि था तव्हां छा था सम्झो मीनिंगफुल प्रोग्राम्स केतिरा नशर थियणु खपनि प्रोग्राम जेके बि थियनि था उन्हनि खे कोशिशि कजे त उहो केतिरो बामक़सद केतिरो थी सघे थो उनखे बहितर बणाइजे ख़ासि करे मौज़ू सुठा खणी अचजनि ऐं गेस्ट जेके आहिनि उहे बि सुठा आणजनि ख़ासि करे सिंधी जेका मीडिया आहे उनजे अंदरि ऐं मुंहिंजो हिकिड़ो पर्सनल इहो ओपिनियन आहे की जेकॾहिं माण्हू सुठो समाज ॾिसणु चाहे थो त उन जे लाइ सियासी थोरे समाजी हवाले सां या साइंसी हवाले सां मौज़ू हुअणु खपनि साइंस ते जेको आहे उनखे वधीक जेतिरो बि थिए थो उनखे प्रोमोट करणु खपे ऐं छो त हींअर जेका दुनिया जे हवाले सां जेका हिकिड़ी पाण चऊं त पाण एजुकेशन सिस्टम जी ॻाल्हि कयूं त उहो तमामु जेको आहे उहो पोइते आहे तमामु ऐं उनजे अंदरि अलाए केतिरा गैप्स आहिनि उनखे फिल करण जे लाइ जेको माण्हू टीवी ॿुधे थो या जेको आम जेको ॻोठ में जेको माण्हू आहे उन्हनि खे जेकॾहिं अप्रोच माण्हू करणु चाहे त इन्हनि प्रोग्राम्स ज़रिए सुठे नमूने करे सघे थो त उन में सुठा गेस्ट जेके आहिनि उहे लिटरेचर साइंस ऐं फिलोसॉफी ऐं मुख़्तलिफ़ इन्हनि मौज़ुअनि ते हुजणु खपनि त जीअं उनखे बहितर बामक़सद करे सघे सही ज़बरदस्त ॾाढो सुठी ॻाल्हि कई ऐं असां वटि टाइम ॾाढो शॉर्ट थी वेंदो आहे यानी 2 कलाक खुटी वेंदा आहिनि ख़बर कोन पवंदी आहे इन द एंड अव्हां ॿुधायो अव्हांखे अची करे प्रोग्राम में कीअं लॻो ऐं शॉर्ट में छा मैसेज ॾींदव अॼु जे मौज़ू जे हिसाब सां जेकॾहिं अव्हां मैसेज ॾियो त वधीक सुठो लॻंदो महिरबानी ऐं सभ खां पहिरीं त आउं जेको आहे उहो महिरान टीवी ऐं इन प्रोग्राम जो जेको सॼी टीम आहे उनखे आउं थैंकफुल के उन्हनि जेको आहे उहो घुरायो ऐं मुंहिंजो इहो मैसेज आहे हिकिड़ो त जेको सिंध जो नौजवान आहे उनखे जेको आहे साइंसी तौर ते जेको आहे ऐं समाजी ऐं सियासी तौर ते सुठी जेका आहे उहा स्टडी करणु खपजे फस्ट अवल छो त पाण वटि हिकिड़ो रिसर्च जो ऐं स्टडी जो या मयारी जेको सिस्टम आहे उनजो गैप रहियो आहे उहो तमामु घटि थिए थी छो त एजुकेशन सिस्टम अहिड़ो आहे शॉर्टकट जा क़ाइल थी वियूं तंहिंजे करे माण्हू वधि खां वधि महिनत करे ऐं महिनत सभु कुझु आहे जेको महिनत करे थो उनखे ज़रूरु उनजो उजूरो मिलंदो ऐं उनखां वधीक जेको आहे उहे जेके पेरेंट्स ॿुधनि पिया उन्हनि जे लाइ हिकिड़ी मतिलबु रिक्वेस्ट आहे या मैसेज आहे त उहे तरबियत कनि सुठी
समाजी हवाले सां जेकॾहिं पाण ॾिसूं त पाण जी तरबियत जेको आहे या जेको पाण फैमिली खे कीअं या जेके नौजवान आहिनि पंहिंजे फैमिली जे अंदरि उन्हनि खे कीअं लाइन ॾिजे उन ते कमु तमामु घटि थिए थो। माण्हू जेसीं यूनिवर्सिटी ते अचे त पोइ सोचे थो त हाणे कैरियर काउंसलिंग ज़रूरी आहे, कैरियर काउंसलिंग जेका आहे उन ते ध्यानु ॾियणु जी ज़बरदस्त, ॾाढी सुठी ॻाल्हि अवां कई, सुठो लॻो। सर मूं विच में इंटरप्ट कयो पर असां वटि टाइम ॾाढो शॉर्ट हूंदो आहे, असां वरी पोइ वाइंड अप जे तरफ़ हलंदा आहियूं। 30 सेकेंड आहिनि असां वटि, अवां ॿुधायो अवां आख़िर में छा नियाप ॾियणु चाहींदो असांजे नौजवाननि खे? मुंहिंजो हमेशह इहो नाप हूंदो आहे त पाण में एॾो उत्साह पैदा कयो, एॾो पंहिंजो पाण खे बावकार बणायो जो तव्हांखे दुनिया तव्हांजे नाले सां न पर तव्हांजे किरदार सां सुञाणे। वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। आख़िर में जे इजाज़त ॾींदो त लतीफ़ साईं जो सुठो। बिल्कुलु बिल्कुलु सर, बिल्कुलु। लतीफ़ साईं चयो आहे वञी छो वणकार, वञी छो वणकार, हित न ॻोल्ही होत के। वाह। लिको कीन लतीफ़ चए ॿारो चो ॿे पार, थी सती ॿध संदरो पिरत पुनूसी पार। वाह। नाए नेण निहार तो में देरो दोस्त। वाह वाह वाह, लख थोरा अवां जा ऐं अवां जा बि लख थोरा, यानी अवां पंहिंजो क़ीमती वक़्त मां कुझु घणियूं कढियूं ऐं हिन प्रोग्राम में शामिल रहिया त सुठो लॻो। नाज़रीन, प्रोग्राम इलाही लाभाइतो हलियो पर हींअर वक़्तु असां वटि खुटी वेंदो आहे, वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुची चुको आहे। सो इनशाअल्लाह असांजी त इहा ई कोशिशि हूंदी आहे त सुठा टॉपिक्स हुजनि ऐं नौजवाननि जे हवाले सां आख़िर में इहो ई चवणु चाहींदसि त अव्हां खे पंहिंजी एक्ज़िस्टेंस जी ख़बर हुजे, पंहिंजी वैल्यू जी ख़बर हुजे ऐं अव्हां खे पंहिंजी जॾहिं वर्थ जी ख़बर आहे त अव्हां जेको चाहियो था इन पॉज़िटिव वे अव्हां करे सघो था ऐं इनिशिएट वठणु तमामु ज़रूरी हूंदो आहे। यानी मुश्किलातूं ज़रूरु हूंदियूं आहिनि पर वरी पोइ उन्हनि खे जॾहिं फेस कजे थो त उहे ज़रूरु मुश्किलातूं आसानी में तब्दील थियनि थियूं। सो नाज़रीन, इनशाअल्लाह सुभाणे असां वरी हाज़िर थींदासीं, के नवां टॉपिक हूंदा, के नवां महिमान हूंदा, के नवां रंग हूंदा ऐं इनशाअल्लाह कोशिशि कंदसि त कंहिं पॉज़िटिव टॉपिक सां, कंहिं पॉज़िटिव एनर्जी सां अव्हां जी तरफ़ वापसि अचां। मूंखे हींअर ॾींदा इजाज़त